बिस्मिल्लाह वल्हम्दुलिल्लाह वस्सलातु वस्सलाम अला रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। अऊज़ु बिल्लाहि अऊज़ु अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। रब्बि इश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। हाणे ही जेका दुआ आहे इहा शुरू खां असां पढ़ंदा अचूं था पिया, पर हिनखे काफ़ी दफ़ा पहिरियों त हिकिड़ो सिंधी में तर्जुमो पूरे असां हिनखे सम्झी वियोसीं काफ़ी दफ़ा। ऐं हिनखे अॼु वरी थोरो डिफरेंट स्टाइल में लिखियो आहे। छड़ो मक़सदु इहो हूंदो आहे त कंहिं न कंहिं नमूने सां असांखे क़ुर पाक जा लफ़्ज़ सम्झ में अचनि। हाणे हिन में अॼु हिन दफ़े इहो कयो आहे। हिन दफ़े इहो कयो आहे त हाणे ॾिसो, ही सूरत तहा मथां लिखियो आहे त 20 नंबर सूरत आहे। उन जूं हे आयतूं आहिनि 25, 26, 27, 28। ऐं इन ई सूरत में वरी हिकिड़ी ॿी दुआ आहे, हीअ रब ज़िदनी इल्मा, जेका असां बार बार पढ़ंदा आहियूं। इन जो मतिलबु इहो, इहा आयत नंबर कहिड़ी आहे? 114 नंबर। ठीकु आहे न। हाणे हिन में आहे, ॾिसो, नी माना मूंखे, माना वरी ज़िद माना वधाए, रब माना ए रब वधाए मूंखे इल्म में। इहा आहे क़ुर पाक जी आयत। जॾहिं त असां तव्हां क़ुर ख़ुतबनि में या कॾहिं कचहरी जेको गैदरिंग थींदी आहे या किथे तव्हां ॾिसंदा हूंदव की दुआ घुरंदा आहिनि न, पोइ तव्हां ॿुधंदव चवंदासीं रब ज़िदना इल्मन अजमईन। अजमईन जो लफ़्ज़ तव्हां जुमे जे ख़ुतबनि में काफ़ी दफ़ा ॿुधंदा हूंदव। रद अलाहुमा रद अलाहुम अजमईन माना सभिनी खे, अजम माना जमा, जेके बि ज़िक्र थियो उन्हनि सभिनी खे। ठीकु। त हाणे हिन में आयो आहे रब ज़िद ना, ना माना असांखे, नी माना मूंखे, नी माना मूंखे, ना माना असांखे। ठीकु आहे न। इहो TPI तरीक़ो आहे ग्रामर सिखण जो, जेको डॉक्टर अब्दुल अज़ीज़ अब्दुल रहीम आहे, जेको एडॉप्ट कयो आहे, इंडिया जो आहे डॉक्टर साहब आहे। ऐं उन जा मदीना जेको आहे न, सॉरी, उन जो हिकिड़ो अकेडमी आहे, अंडरस्टैंड अल क़ुर अकेडमी। मां हुनजो तव्हां सां लिंक बि शेयर कयूं आहे। हींअर लेवल 1 हुनजी वरी शुरू थी वई आहे। लेवल 1 to 5 उहो पढ़ाईंदा आहिनि। हुन में ॾाढो ग्रामर सिखबो आहे। उतो ई मां शुरू कयो सिखणु। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन तमामु ज़बरदस्तु उन्हनि कमु कयो आहे। उन्हनि इहो चयो त ग्रामर कीअं सिखिजे, ग्रामर त हूअं ई ॾुखियो आहे, अंग्रेज़ी जो बि ॾुखियो आहे, त सिंधी जो बि ॾुखियो आहे। असां त ॻाल्हाईंदा आहियूं, पर असां ग्रामर थोरी ॾिसी ॻाल्हाईंदा आहियूं। अरबी बि पाण ॻाल्हाईंदा त ग्रामर थोरी ॾिसंदा आहिनि, उन्हनि जी त ॿोली आहे। पर जॾहिं असां क़ुर पाक सिखूं पिया त उनखे ख़बर पए थी त कहिड़े तरीक़े सां हुन में कहिड़ो ग्रामर इस्तेमालु थियल आहे। हुन ॾाढो सवलो तरीक़ो ठाहियो आहे, TPI टोटल फिज़िकल इंटरेक्शन, जंहिंसां ग्रामर सम्झणु तमामु सवलो आहे। उहो इनशाला जॾहिं असां ग्रामर सम्झण ते ईंदासीं त वरी हुनखे रिपीट कबो। अॻे हिकिड़ो दफ़ो सम्झी चुका आहियूं असां इहो। असांजा शुरू शुरू वारा क्लास इन ते ई हुया। बहरहाल, त रब ज़िदनी माना अलाह, ए रब मुंहिंजा वधाए मूंखे, ऐं रब ज़िदना वधाए असांखे इल्म में। नोट करणु खपे कहिड़ी ॻाल्हि, हीअ आयत क़ुर पाक जी आहे, ही क़ुर में न आहे, ना क़ुर में न आहे। पर दुआ जे करे जमो करे सघिजे थो उन दुआ खे, जेको आलिमनि जो चवणु आहे। ठीकु। हाणे अॼु इंशा ताला असां सिखंदासीं आले इमरान सूरत, जेका असां पढ़ूं था पिया। उन जूं आयतूं 144 खां 148। इन में ॻाल्हि अहम कहिड़ी आहे, उनवान कहिड़ो आहे? मौत। ऐं उन में जेको ख़ासि ॻाल्हियूं ईंदियूं, इम्पॉर्टेंट पॉइंट्स ईंदियूं, उहे दुनिया जी चङाई या आख़िरत जी चङाई। माना हिकिड़ो क्वेश्चन आहे, सुवाल आहे, या ॿिन्ही जी चङाई। हाणे इहो टॉपिक कवर थियल आहे न, उहो ॾिसंदासीं। ॿियो, अदी रुख़साना जी वॾी महिरबानी। असां काफ़ी अरसे खां वठी हिन ते मुंहिंजी हूंदी अल निकातल बारज़त ते हिनखे कसरा हुई, पर अदी अॼु मूंखे मैसेज कयो, दादा हीअ ग़लति आहे, हिन में तव्हां थियणु खपे, ही नात मनूत आहिनि, हिन में हिन जो तरीक़ो साॻी हुजणु खपे। वॾी महिरबानी अदी। त मां हिन में करेक्शन कई आहे। ईअं ई अदी रुख़साना जी वॾी महिरबानी, अदी सफ़िया आहिनि, डॉक्टर सुखा साहब आहे, या इहे करेक्शन कंदा रहंदा आहिनि जेके बि असां मूं ॿिया आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल के ग़लती थियनि थी पयूं त कल्ह जे लेक्चर में हिकिड़ी ॿी मूं ग़लती कई ॿुधाइण में, जेको मां त ॿुधाईंदुसि जॾहिं लेक्चर ईंदो, त उन में कंहिं ॿिए असांजे मेंबर अचियोसीं, इन जी माना हीअ त न आहे, मुंहिंजो बिल्कुलु ॾिठीसीं उहा माना मुंहिंजी ग़लती। जीअं हथ धोइबा न जेके ठुठियुनि ताईं, मां हुनजो लफ़्ज़ पोइ चवां कराइनि ताईं, त पोइ हुननि करेक्शन कई ठुठियुनि ताईं। त माना अल्हम्दुलिल्लाह ॻाल्हि इहा आहे त जेके माण्हू वेठा आहिनि, ॿुधनि था, सम्झनि था, इहा वॾी अलाह जी नेमत आहे। त इनशा ताला जॾहिं असां ही आयतूं पूरियूं कंदासीं त इहो असांजो रुकू नंबर 16 पूरो थींदो कंहिंजो? आले इमरान सूरत जो।
ठीकु आहे न, 16 नंबर रुकू पूरो कंदासीं इनशा ताला। ऐं इहो जुज़ कहिड़ो हले थो पियो, सूर आल इमरान कहिड़े में आहे, हले थी पई जेका आहे लन तनालू में, जुज़ 4 माना सिपारो चौथो। 3 सिपारे तिलक रसुल खां शुरू थी हुई ऐं लन तनालू में अञा हले थी पई। ठीकु, ही आयतूं आहिनि इनशा ताला 144 खां 148 ताईं। त 144 आयत आहे, हीअ तमामु ॾाढी मशहूरु आहे, तव्हां ॿुधी हूंदी। बहरहाल असांजी तिलावत कंदो साईं वाहिद बख्श साहिबु जेकॾहिं आहिनि, हदी सुफ़िया तिलावत कंदी आहे, त महिरबानी करे थोरा 2 मिंट तिलावत खे ॾियूं था, ॿुधिजो। त ऐं साईं वाहिद बख्श साहिबु जेकॾहिं तिलावत कनि था पिया, त हिन ॻाल्हि ते थोरो ज़रूरु गौर कजो त हिन खे कीअं था पढ़नि। ओ ही लफ़्ज़ जेको आहे न, अफ़ इमा। साईं बिस्मिल्लाह थी वञे, तिलावत कर। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما محمد إلا رسول قد خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وسيجزي الله الشاكرين. माशा صدق الله العظيم. माशा बहितरीन साईं, माशा अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह साईं जंहिंखे दात ॾे सुठे पढ़ण जी, वॾी नेमत आहे। अदी सफ़िया प्लीज़, जेकॾहिं तव्हां पढ़णु चाहियो था। أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. وما محمد إلا رسول قد خلت من قبله الرسل أفإن مات أو قتل انقلبتم على أعقابكم ومن ينقلب على عقبيه فلن يضر الله شيئا وسيجزي الله الشاكرين. صدق الله العلي. माशा माशा। हक़ीक़त इहा आहे त जंहिं अल्लाह साईं मोहबत ॾे क़ुर पाक जी सुठे पढ़ण जी कोशिशि करण जी। जेकॾहिं नंढड़ी संढड़ी ग़लती थिए थी, माण्हू कोशिशि करे सही पढ़ण जी जेकॾहिं कोशिशि करे त उनखे ॿीणो अजुर आहे। यानी असांखे सम्झे ई कोन्हे का अल्लाह। असां ख़ौफ़ था रखूं, असां डिॼूं था माण्हुनि खां। माण्हू खां डिॼण, क़ुर हिन में पाक सिखण थोरो लाइ जेको माण्हू खे आहे डिॼण जी ज़रूरत न आहे। ग़लती थिए थी तसीह कबी रशीद इनशा ताला। ॿियो, अदीअ तव्हां नोट कयो हिकिड़ी ॻाल्हि आहे तमामु एॾी ज़बरदस्त पढ़ी आहे शुरू में, जेका असांखे तव्हां 90% माण्हुनि खे तव्हां ॾिसंदो न ईंदी आहे सही। अऊज़, अदी हिते हमज़ जो उचार कढियो आहे, हिते आइन जो उचार। इहा तमामु अहम ॻाल्हि आहे। ॿियो को पढ़णु चाहींदो? माशा। ॿियो कोई बि हिन में जेकॾहिं थोरो पढ़णु मां चाहे। अर्ज़ु कयां रशीद साहब। जी मुंहिंजा साईं। हिन में थोरो जेको आहे सो वधी जेको आहे फलई यज़ुरुल्लाह शैअन चयो न, जी जेकॾहिं जी, हिते बीहणो आहे त शे आ थींदी। उहो सही आहे। जेकॾहिं हिते करेक्शन जेका बि हूंदी वक़ुफ़ उहा करणो तव्हां महिरबानी करे उनखे पॉइंट हा आउट करे सघो था। या हाणे हिते बि सही आहे, बिल्कुलु पॉइंट आउट हा कयो हा त जीअं सभिनी खे ख़बर पए त ठीकु आहे। जी अदा किथे किथे अदा ॿुधायो। अदी वमन क़ल्ब अला अक़बैहि फलन यज़ुरुल्लाह शैअन। तव्हां शैअन चयो, हिते जंहिं महिल वरी बीठा हुयो हिते, त जॾहिं बीहणो आहे त फलन यज़ुरुल्लाह शैअ हाँ हाँ हाँ, ये बिल्कुल बिल्कुल अदा। वसयजज़िल्लाहु शाकिरीन। हाँ बिल्कुल अदा, हा, या बसि हाँ इहो या थोरो बिल्कुल जेको अदा। आहे सभिनी खे मुंहिंजो मक़सदु आहे सभिनी खे ख़बर पए न त जेको आहे सो उन में कोई बहितरीनु हाँ हाँ न बहितरीनु, आहे। ठीकु थियो साईं, बिल्कुलु सही इंसान आहे। आहे भला हाणे कलाम आहे। हा, अल्हम्दुलिल्लाह। बिस्मिल्लाह बिल्कुलु बिस्मिल्लाह। हिते बीज त शइ आहे। ॿियो इहो त हिन ते वाव ते बि शद हूंदी, जेकॾहिं अदी गॾाए पढ़ियो आहे त शइ ऐं व बि चई सघिजे पियो, ईअं न साईं? हा हा, उहो त जेकॾहिं श्रद्धा कान्हे का गॾाए अदा, पढ़नि हिते हा त श्रद्धा पोइ वरी कान्हे। इहे
हिते शद साईं, हिते शद आहे कोन्हे हिन में? न कान्हे न, न त मां किथे पढ़ां हा। न, जेकॾहिं शब्द जेकॾहिं न बि हुजे तॾहिं बि जंहिं महिल तव्हां कंटिन्यू कंदव त पोइ हिते पंहिंजो पाण ई हिन में हमदो जेको आहे सो इहे ॿ ज़बरियूं जेको आहे सो वाव सां मिलंदियूं त उहो जेको आहे गुनो थी वेंदो। ठीक ठीक शे ठीक 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 ठीक। ऐं असजदिल्लाहु हा शाकिरीन, हदा हिते इहो शब्द गुनो कान थी हुई, वेंदो तंहिंजे त करे इहो मां जेके थोरो हा हा ठीकु आहे दी, हा मां हिन खे मचो अल्लाहु शाकिरीन। अल्हम्दुलिल्लाह, ॾाढो सुठो थियो। ठीकु आहे, ॿियो को पढ़ंदो जेकॾहिं, न त पोइ शुरू उते कयूं किथे पंहिंजो मिलाए दर्स। मिलाए बि त शद थी वेंदी साईं। ऐं जेको हमज़ा आहे उनजो नून आहे न, उन ते नून बि त आहे न। शई हा उहो जेको नून आहे सां वाव सां मिली वेंदो त वं थी न। शई व न साईं, वाव ते शद साईं न आहे, क़ुर हिते पाक में गुनो ॾिठो मूं, शद न आहे हिन ते। गुनो थींदो साईं साईं, गुनो थींदो। रशीद साहब जेकॾहिं जी दादा। शब्द न बि हुजे तॾहिं बि इहो ज़ुल्फकार गुनो थींदो न न हिते। न गुनो तॾहिं थींदो जॾहिं शद हूंदी, गुनो तॾहिं थींदो अदा। हा त असांजो वाज साहब वधीक सम्झे थो। जी जी साईं, जीअं ॿुधाए। हा हा जी मुंहिंजा साईं, जी दादा। साईं मतिलबु हिते शद जो हुजणु ज़रूरी न आहे। ठीकु आहे। जंहिं महिल असां जेको हिनखे मिलाए पढ़ंदासीं त इहो हा ॿ ज़बरा आहिनि न, हा, ॿ ज़बरनि खां पोइ छो जो हुन में शइ अन में नून ऑलरेडी आहे न। थियणो आहे हा सही आहे। हा तॾहिं, हा हा तॾहिं त त मां पोइ जंहिं थोरो महिल रुको कयां। मिलाईंदासीं हिनखे त शइ हा ठीकु आहे, ठीकु आहे दी, ॿियो को पढ़ंदो इनशाला? पर बहितर आहे त हिते बीहण जो। हा जी साईं, जी बिल्कुलु। हाणे ॿियो को जेकॾहिं आहे पढ़े थो, न त मां लेक्चर अॻिते हलूं सम्झाणी ते। ठीकु आहे, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। हाणे अचूं था, ही ॻाल्हि इहा आहे, पाण ज़िक्र कए पियो, आयतूं पढ़िजी वयूं, हीअ आयत पढ़िजी वई ख़ैर सां। हिकु सेकंड हिते। ठीकु आहे न, हाणे हीअ आयत थी वई, उन खां पोइ हाणे अचूं था आयत नंबर 144 जेका आहे, इनखे सम्झण जी ईअं ज़रूरत आहे त इहा जेका आयत आयल आहे, इहा जंग उहद जे पस मंज़र में आहे। माना जंग उहद थी वई, ख़तम थी, तव्हांखे ख़बर आहे त उन में यानी फतह कोन थी हुई मोमिननि खे। ऐं ऐं उन स्लाइड में कान नज़र अचे तव्हांजी। स्लाइड नज़र नथी अचे? न। महिरबानी। स्लाइड ठीक स्लाइड ठीक नज़र अचनि थियूं सही। हा ठीकु, हाणे ॾिसो। स्लाइड नज़र अचे पई साईं, अचे पई। हा साईं, हा महिरबानी, बसि वरी ईअं था कयूंसि। ठीकु आहे, हाणे ॾिसो, हाणे सही हूंदी। सही अच्छा, आहे, उन में सही आहे। इन में इहो आहे त जंग उहद ते असां पाण कॾहिं ॻाल्हाईंदासीं, बाक़ाइदा नक्शे सां सम्झंदासीं त थियो छा हुयो। उन में 1300 हुया जेके मदीने पाक मां काफ़िलो हलियो। उन में 300 त जेके मुनाफ़िक हा, अब्दुल्ला बिन उबई पंहिंजो वापसि वठी वियो, त बाक़ी 1000 वञी बचिया। त उन में ॾाढो हिकिड़ो 17 सहाबा शहीद थिया। उन जो ॾाढो हिकिड़ो ग़मगीन सूरत हाली। हाणे अलाह पाक उन पस मंज़र में हीअ आयत लथी आहे। हीअ आयत पस मंज़र में त लथी आहे, पर ॿियूं बि खोड़ आयतूं आहिनि, पर हीअ आयत वधीक मशहूरु थी आहे। कीअं मशहूरु? ईअं चइजे त घणनि माण्हुनि खे ख़बर आहे, इन जो ज़िक्र ईंदो रहंदो आहे। छाजे करे? छो जो जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु इहा पढ़ी हुई, कहिड़े वक़्तु? उन वक़्तु जॾहिं रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हिन दुनिया मां जॾहिं अबदी हयाती तरफ़ सफ़र कयो, माना हिन हयाती ख़तमु करे अॻिली हयाती ॾे जीअं पहुती थींदी आहे, त हज़रत उमर रज़ियल्लाहु, त इहो मोमिननि मुस्लमाननि लाइ न बर्दाश्त करणु ॾाढो ॾुखियो हुयो। हो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत असाबनि सॻोरनि खे जेका हूंदी हुई, उहा हर दुनिया जी शइ खां मथे हुई। उन्हनि सां वेहणु पसंदि हुयो, सोबत पसंदि हुई, उन्हनि जे सोबत वञणु पसंदि हुयो। त ऐं तव्हांखे मां हिकिड़ो किसो अॻु में ॿुधायो, हिते मां ॿुधायां, तव्हांखे सभिनी खे ख़बर हूंदी त हिकिड़ो दफ़ो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन किथे वञनि पिया, हज़रत उमर साईं जन गॾु हुया, त हुते ॻाल्हि हली ईमान जी। त नबी हज़रत उमर साईं फरमायो त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अव्हांजी ज़ात मूंखे पूरी दुनिया खां वधीक प्यारी आहे, सवाइ पंहिंजी ज़ात जे। इहो त नफ़्स आहे इंसान जो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, हुनजो मफ़हूम आहे इहो, माना अञा ईमान कमज़ोर आहे, अञा ईमान हुन पंहिंजी हद ते न आहे। सुभान अल्लाह।
पोइ हज़रत उमर साईं जन चयो त रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मूंखे का शइ प्यारी कोन्हे दुनिया में तव्हां खां वधीक, इवन मूंखे पंहिंजी ज़ात बि प्यारी न आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन ते त माना हाणे ईमान मुकमिल आहे, माना असांजे ईमान जो हिसो आहे असांजे रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मोहबत करणु। पर मोहबत जो मतिलबु इहो न आहे त असां अतात छॾे ॾियूं, हुकुम छॾे ॾियूं, इहो मतिलबु न आहे। सुनत मुबारक ते हलूं त मोहबत वधीक आहे न। असांजो हूंदो आहे त असां छड़ो मोहबत कंदा आहियूं, सुनत जा अमल वञी को ॿियो करे। त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं एॾी मोहबत आई त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अक़दस लाइ जॾहिं इहा ख़बर पई मुस्लमाननि खे ऐं मोमिननि खे त नबी करीम सां हिन दुनिया मां वफ़ात पाए चुका आहिनि, त इहो बर्दाश्त करणु ॾुखियो हो। ऐं हर कंहिंजी तबियत डिफरेंट आहे। हज़रत उमर साईं जन निकिरी आया जॾहिं पंहिंजे घणो ख़बर ॿुधऊं, उन्हनि चयो त जेकॾहिं कंहिं इहो चयो आहे त मां हुनखे तरार सां सिर्फ़ु खिलाए छॾींदुसि। उन्हनि खे कननि खे ॿुधणी पसंदि हुई इहा ॻाल्हि। हाणे उमर साईं खे केरु सम्झाए? हिते हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन आया, उन्हनि इहा आयत पढ़ी। कहिड़ी आहे उहा ॾिसूं था पिया। ठीकु, आयत चए थी पई वमा मुहम्मदुन इल्ला रसूल कद खलत मिन क़ब्लिहिर रुसुल। इहो पहिरियों पार्ट आहे इन आयत जो। हाणे हिन खे मां पूरो तर्जुमो थो हिते पढ़ां, पूरी आयत जो। हिन टुकड़े जो तर्जुमो छा आहे? ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह जो पैगंबर आहे, बेशक उन खां अॻु केतिरा पैगंबर गुज़री विया। हाणे हिते पूरी आयत जो तर्जुमो आहे। पोइ जेकॾहिं उहो हिते लिखियो पियो आहे मरी वञे या क़तल थिए, इन लफ़्ज़नि जो मतिलबु इहो आहे। अलाह साईं असांखे अदब में रखे। असां क़ुर पाक जो सिर्फ़ु तर्जुमो था पढ़ूं। अलाह पाक असांखे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे हुज़ूर कोई बि लफ़्ज़ अहिड़ो न चवराए जंहिंसां बेअदबी जो ख़दशो थिए। पर क़ुर पाक जा लफ़्ज़ इहे आहिनि त पोइ अलाह पाक चए थो तव्हीं पंहिंजे खुड़ियुनि भर पोइ हिते फिरी वेंदव छा? ऐं जेको पंहिंजे खुड़ियुनि भर पोइ फिरंदो सो अलाह खे कुझु नुक़सानु कोन ॾींदो, ऐं अलाह शाकिरनि यानी अहसान मंझंदड़नि खे सुतती सवाबु ॾींदो। हीउ जेको आहे तर्जुमो थियल आहे। हाणे ॻाल्हि इहा आहे त हिन तर्जुमे में हीउ तर्जुमो जेकॾहिं ॾिसजे त तफ़सीरी तर्जुमो चई सघिजे थो पियो त लफ़्ज़नि जो तर्जुमो न आहे। छो जो हाणे इहो तर्जुमो वरितो किथां वियो आहे? उन burdi.com तां। हितां सदाईं मां तर्जुमो खणंदो आहियां, पोइ पंहिंजे हिसाब सां ॾिसंदो आहियां। जेकॾहिं किथे सम्झ में ईंदो आहे त उनखे मां करेक्शन कंदो आहियां। ऐं मूं खोड़ स्लाइडियूं ठाहियूं आहिनि। मां हुनखे माजिद बुर्गली साहब खे ईमेल बि कई आहे, त मुंहिंजो साईं लेट मी टॉक टू यू, आई वांट टू शो यू समथिंग सो दैट यू कैन करेक्ट इट। माना तव्हांजे स्लाइडुनि में इहे शयूं आहिनि, तव्हां हिनखे वरी नज़र सां कयो प्लीज़। त हाणे ॾास हिन जो तर्जुमो किथे आहे? मां जो मां माना न आहे, इला माना मगर, हिन में किथे आहे? मां बि कोन्हे, इला बि कोन्हे। पर हिन तर्जुमे में अॻिते जेका हिकिड़ी ॻाल्हि ईंदी उहा एॾी ज़बरदस्त, हिन तर्जुमो तमामु सही कयो आहे जेको लिखियो पियो आहे क़तल थिए। हाणे क़तल थिए न, हिनखे मां अॻिते ॾेई सम्झायूं था त छो इहो सही आहे। ठीकु आहे, ओही लफ़्ज़ इनखे ॾिसंदासीं। इहो तर्जुमो हिते सही थियल आहे। काफ़ी ॿियनि जायुनि ते वरी तफ़सीरुनि में या क़ुर पाक जे तर्जुमनि में इन तर्जुमे खे थोरो ॿिए नमूने ग़लति रुख ॾेखारियो वियो आहे। मां तव्हांखे ॾेखारियां थो उहो इंशाल्लाह। हाणे हिन में हिन आयत में असल तर्जुमो जेको थींदो उहो जेको अलाह पाक जंहिं स्टाइल सां रखी आहे न क़ुर जी आयत, उनखे ईअं ई सम्झणु खपे। अलाह पाक फरमाए थो ऐं नाहे मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मगर हिकु पैगंबर। तहक़ीक़ गुज़रिया उन खां अॻु केतिरा पैगंबर। हाणे रसूल लिखियो पियो आहे, रसूलुनि माना हिकु पैगंबर। रसूल उनजो जमा आहे यानी पैगंबर। ठीकु थियो। हाणे रसूलुनि तव्हां ॾिसो, ऐं हिकिड़ो लफ़्ज़ हीअ आहे, ॿियो लफ़्ज़ कहिड़ो आहे? रुसुलुनि। रसूलुनि इहो आहे इस्म, नालो आहे कंहिं शइ जो। रसूल केरु हूंदो आहे? जेको पैगाम पुॼाए। ठीकु आहे न, इहा कंहिंजी सिफ़त आहे। को माण्हू जो नालो त कोन्हे का, पर कंहिंजी सिफ़त आहे, उहा बि इस्म में ईंदी है न। रसूल कोई अलाह जो नबी हूंदो, उनजो कमु आहे रिसालत पुॼाइण, इन करे रसूल हुनखे चइबो आहे। ठीकु। ऐं रसूल हिन जो जमो थींदो, उहो बि इस्म थींदो। ठीकु। हाणे हिन खे असां चवंदा आहियूं मुफ़रत, ऐं हिन खे असां छा चवंदासीं? रसूल खे जमा। तव्हां हिकिड़ो त हिकिड़ो ग़लति रवाज काफ़ी असां वटि फैलिजी विया आहिनि। असां चवंदा आहियूं वाहिद जमा। वाहिद माना हिकु, ही वन न आहे।
वाहिद असां सवलो करे छॾियो आहे माण्हुनि, पर इहो वाहिद न आहे। अंग्रेज़ी में असां चवंदा आहियूं सिंग्युलर, ॿियो चवंदा आहियूं प्लूरल, सिंग्युलर ड्यूअल प्लूरल, ईअं थींदो आहे न। त ही सिंग्युलर आहे, उनखे चइबो मुफ़रद, जमो खे चइबो प्लूरल। ठीकु, हिन करे असांखे आईंदा जेका बि हिकिड़ो हुजे उनखे मुफ़रद चवणु खपे। हलो, अॻिते हलूं था पिया। अलाह पाक आयत अॻिते हली थी पई, अञा ही ॿियो टुकड़ो आहे, पोइ आख़िरी में वरी अञा हिकिड़ो ॿियो टुकड़ो ईंदो। अफ़ इमात, छा पोइ, अ माना क्वेश्चन आहे। हाणे बैकग्राउंड में ईअं ॻाल्हि आहे त जंग उहद में तव्हां ख़बर ई आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम माण्हू चवनि था पिया त ॾंद मार के शहीद थिया, पर उहो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे लाइ वरी अबू सुफियान इहो हलायो त मां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि असां क़तल करे छॾियो आहे। हाणे क़तल लफ़्ज़ खे घणनि ई मुफ़सरनि अदब मोहबत मूं न शहीद चवंदा आहिनि, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे शहीद कयो वियो। उफ़ा हुयो, पर इहो लफ़्ज़ शहीद चवणु सही न आहे। जेकॾहिं को माण्हू सम्झे थो न त अदब जे करे क़तल चवण जे बजाए क़तल मुनासिब न आहे, नबी साईं लाइ चइजे भला शहीद छो न चइजे, थोरो एतिराम वारो लफ़्ज़ आहे, ग़लति। तव्हां ॾिसो, अॼु मां साबित कंदासीं हिते इनशा अल्लाह ताला। उहो कीअं, त जेको क़ुर जेको चवे थो पियो शहीद जो लफ़्ज़ त क़ुर पाक में बि आहे, क़ुर इस्तेमालु कोन कयो आहे। असां पंहिंजे तरफ़ां छो मतिलबु कढूं क़ुर पाक जा। त जेको हिते लिखियलु आहे उहा ई ॻाल्हि लिखिजे। जंहिं शहीद चयो आहे उहो हक़ीक़त में मोहबत में कयो आहे, हुनजी नियत ॻाल्हि कान्हे का, पर ग़लति इंटरप्रिटेशन आहे। इहो लफ़्ज़ ईअं ई हुजणु खपे जीअं हिते लिखियो पियो आहे। कीअं, छा पोइ जेकॾहिं उहो फ़ौत थी वञे, मात उनखे मौत अची वञे, यानी फ़ौत थी वञे, आओ माना या कुतिल या क़तल कयो वञे, इनकलब तुम अला अकाबिकुम, त फिरंदव तव्हीं पंहिंजे खुड़नि भर। ॻाल्हि छा आहे त जंग उहद में जॾहिं इहो अफ़वाह हलियो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे क़तल कयो वियो आहे, त सम्झो था त सिपह सालार हूअं ई जंग में जेकॾहिं ख़बर पइजी वञे त उहो ख़तमु थी वियो सिपह सालार, त जंगी हाराए वेंदा आहिनि माण्हू, छो जो हौसला ख़तमु थी वेंदा आहिनि जंग में। सिपह सालार हूंदो आहे, हिमत ॼाणाईंदो आहे, अचो विड़ो अचो विड़ो। नबी करीम अफ़वाह जो ॿुधूं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जंग उहद में हिकु त जंग जो मामिलो अॻे ई ॾुखियो हुयो, ॿियो जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इहा ख़बर पइजी वई त थियनि त मां असाबनि सगोरनि जा त हिमत ई ख़तमु थी वई। हिकु जंग जे करे, ॿियो त नबी साईं जन जी ज़ात अक़दस जो सदमो को बर्दाश्त ई कोन पियो करे सघे। चवनि था पिया त ईअं हम उमर साईं जन बि दरार फिटी करे छॾी, चुप करे वेही रहिया, हाणे बाक़ी कंहिंजे लाइ विढ़ूं। जे नबी साईं जन कोन्हनि त बाक़ी छा आहे, जंग वंग कहिड़ो, माना सभु शइ ख़तमु थी वई हिकिड़े हबीब कारण। कमाल आहे, हर को माण्हू पंहिंजो अंदाज़ो लॻाए त छा कैफ़ियत हूंदी हुते। अलाह पाक इहा ॻाल्हि कई आहे हिते, त छा पोइ जेकॾहिं उहो फ़ौत थी वञे। हाणे हालांकि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फ़ौतगी थींदी आहे नॉर्मल कंहिं बि बीमारी में, कंहिं ॿिए सबब जे करे, नेचुरल डेथ जेका हुजे, ठीकु आहे, या को ऐं कुतिल माना को जंग में ई क़तल थियो वञे, फॉर एग्ज़ाम्पल उहा क़तल थी वञे, त पोइ छा थींदो। माना जेकॾहिं अलाह पाक जेको चवे थो पियो त जा पोइ जेकॾहिं उहो फ़ौत थी वञे या क़तल कयो वञे, त फिरंदव तव्हीं पंहिंजी खुड़ियुनि भर ते। इहो इस्तेमालु थींदो आहे खुड़ियुनि भर आमतौर ते सिंधी में बि, खुड़ियुनि भर भॼियो माना तकिड़ो हिकदमि देरी न थी। पोइ अलाह पाक इहो थो चए वमैयन कलिब, ऐं जेको फिरंदो, मन माना जेको, यन कलिब फिरंदो, अला अकिबहे पंहिंजनि ॿिन्ही खुड़ियुनि ते, फलन लन माना हरगिज़ न, मोस्टली 95% 80% 99% आयो हूंदो हरगिज़ न में। कॾहिं कॾहिं हरगिज़ न जे बदिरां छो मतिलबु थींदो आहे न, पर अलाह पाक चए थो हिते फलन यदुरल्लाह, पोइ हरगिज़ न ॾींदो नुक़सान अलाह खे, शइ अन कुझु बि, चइबो न का बि शइ, शइ माना का बि, अलाह पाक खे कुझु नुक़सान न ॾींदो, माना इहो मोमिननि खे चयो थो वञे। हाणे हिकिड़ी ॻाल्हि हिते तमामु अहम आहे क़ुर पाक खे सम्झण जे लाइ। ॾिसो लफ़्ज़ खे सम्झो, हिते छा लिखियो पियो आहे, तुम, तुम माना तव्हीं, तुम माना तव्हीं, यानी अलाह पाक सभिनी जी ॻाल्हि थो करे मोमिननि जी।
जेकॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फोत थी वञे या क़तल कयो वञे, अलाह पाक असांजी ज़ुबान खे मोहबत नसीब करे अदब जा लफ़्ज़ अचनि, क़ुर पाक जो तर्जुमो था कयूं, इन करे अलाह साईं ग़लती खां बचाइजांइ त ग़लति लफ़्ज़ न निकिरनि तर्जुमे जा बि। त पोइ तव्हीं भला फिरी वेंदो पंहिंजी खुड़ियुनि ते। हाणे अलाह पाक जनरल ॻाल्हि कई, हाणे मथां ॿी ॻाल्हि थी अचे, वमयन कलिब, ऐं जेको फिरंदो, हे पंहिंजी खुड़ियुनि ते जेको वञे, ऐं जेको फिरंदो। हाणे हिते आयो आहे यन कलिबून न आहे, जॾहिं वाव ईंदो आहे त जमो थी वेंदो आहे। माना हिते छाजी ॻाल्हि आई आहे, हिकिड़े ॼणे जी ॻाल्हि आई आहे, जेको बि पोइ हिते फिरंदो, ईअं न लिखियल आहे त जेके बि फिरिया या जेके फिरंदा। यन कलिबून न आहे, कलिबून हुजे हा त थिया त पोइ जेके बि फिरंदा पंहिंजे खुड़ियुनि ते, पोइ उन्हनि सां छा थींदो उहो हुजे हा। अलाह पाक हिते जनरल ॻाल्हि करे इंडिविजुअल ॻाल्हि कई आहे, माना अलॻि जी, हिकिड़े जी, जेको फिरंदो पंहिंजे ॿिन्ही खुड़ियुनि ते, अकिबे हे फलन, पोइ हरगिज़ न ॾींदो यदरून न आहे, यदरू न हुजे त पोइ छा थिया, पोइ न पहुचाईंदा नुक़सान। हाणे हिते छा थींदो, न पहुचाईंदो नुक़सान, माना जेको फिरियो पंहिंजे ॿिन्ही खुड़ियुनि ते न पुॼाईंदो नुक़सान कंहिंखे, अलाह खे हरगिज़ न पुॼाए सघंदो। केतिरो नुक़सान, कुझु बि अलाह जी ज़ात खे कोई नुक़सान कोन्हे को, जेको फिरंदो पंहिंजो नुक़सान कंदो। अलाह माना हिन में हिकिड़ी सम्झ में आई, त माना नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजी कंडीशन हींअर त कोन्हे का, पर जॾहिं बि उहा जेकॾहिं थिए हा त पोइ बि पंहिंजे इस्लाम तो हटणो न आहे, हिमत न आहे हारणी। इन जा लफ़्ज़ ईंदा बाक़ाइदगी आयतुनि में, तव्हां ॾिसजो वेठा हिते। पर हिन में इहो मतिलबु थो निकिरे, माना हर माण्हू पंहिंजे अमल जो ज़िम्मेवार आहे। हीअ सभिनी ते कंडीशन आहे, पर जेको फिरियो पंहिंजो नुक़सान कंदो, अलाह जो नुक़सान कोन कंदो कोई बि। ठीकु, हाणे ही ॿ लफ़्ज़ सम्झंदासीं, पोइ ही ऐं ही, हिन जो ज़िक्र थी वियो, असां सम्झी आयासीं, पर इहो अॻिते थींदो अञा बि। पहिरीं ॿ ही लफ़्ज़ था सम्झो इन ई आयत जा। ही हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त असां जेको चयोसीं न, त माण्हू चवनि था पिया त नबी करण समय शहीद थी वञनि था, न थींदो। क़ुर पाक में हीअ आयत अथव, निसा में, निसा चौथी नंबर सूरत आहे, हुनजी 69 नंबर आयत अथव। हीअ तमामु मशहूरु आयत आहे, इहा बि घणे क़दुरु तव्हांखे ॿुधाईंदा जुमे जे ख़ुतबनि में। त उमई ते अलाह व रसूल, ऐं जंहिं अतात कई अलाह ऐं हुनजे रसूल जी, उलाइक, पोइ उहे हूंदा या उहे जेके आहिनि, मअल्लज़ीन, उन्हनि गॾु हूंदा उहे जेके अनअम अल्लाह, जिन ते अलाह नेमत कई, अलैहिम, माना उन्हनि ते, माना जेके या अतात कंदा अलाह जी ऐं उनजे रसूल जी, पोइ उहे गॾु हूंदा कंहिंसां जिन ते अलाह नेमत कई आहे। केरु आहिनि जिन ते अलाह नेमत कई आहे, अन्नबीयीन, नबियनि ते, व सिद्दीकीन, सिद्दीक़नि ते, व शुहदा, शहीदनि ते, व सालिहीन, ऐं सालिहनि ते। इहा कैटेगरी अलाह ॿुधाई आहे क़ुर पाक में। क़ुर, हाणे असां ईअं तर्जुमो कोन था करे सघूं त शहीदनि ते, सिद्दीक़नि ते, नबियनि ते, ग़लति थींदो। छो, अलाह पाक जेको पहिरियों लफ़्ज़ चयो आहे उनजो मतिलबु पहिरियों कढिबो। छो जो क़ुर पाक न कलाम आहे, न कलाम अलाह आहे। ठीकु, अलाह जो कलाम आहे। अलाह पाक कैटेगरीज़ कहिड़ियूं ॿुधायूं आहिनि, नेमत कयलनि जूं, पहिरियों नबी आहे, पोइ सिद्दीक़ीन, पोइ शुहदा। हाणे शुहदा सिद्दीक़नि खां बि घटि आहे, ऐं असां वरी नबी लाइ इहो चऊं त नबी जेके शहादत मिली, शहादत दर्जो नबूअत खां त घटि आहे, इन करे हुनजो एहतियात करणु खपे। दर्जो शहादत जो मोमिन खे मिलंदो, छो जो मोमिन त घणा ई मोमिन आहिनि न, पर जेको फौत थी वियो मोमिन थी, अल्हम्दुलिल्लाह फौत थी वियो, ठीकु आहे। जेको शहीद थियो उनखे वॾो दर्जो आहे, हुनजो अलाह ज़िक्र कयो आहे बाक़ाइदे, सालिहनि खां वधीक दर्जो आहे। जेकॾहिं मोमिन अलाह जे रज़ा में फौत थी वियो त उहो सालिह आहे। ऐं अञा जेकॾहिं वधीक हुनखे दर्जो मिलियो कोई बि, भले कहिड़ी ॻाल्हि ॿों बि, चाहे जंग में शहीद थिए, चाहे हूअं जुमे ॾींहुं असां चवंदासीं जुमे ॾींहुं वारो बि शहीद आहे, रमज़ान करीम में थियो बि शहीद आहे, कंहिंखे ज़ख़्मी थियो बि शहीद आहे, अहिड़े नमूने सां चवंदा आहियूं एक्सीडेंट में। ठीकु, उहे कैटेगरीज़ आहिनि शहादत जूं, अलाह आलम। पर सालिहीन खां मथे शुहदा, शुहदान खां मथे सिद्दीकीन, नबीयन इज़ द टॉप रैंक। छो, नबीअ कोशिश सां न थींदा आहिनि। सालिह थींदो माण्हू कोशिश सां, हुन लाइ सबबु खपे। शहीद जे लाइ सबबु खपे कोई बि, सिद्दीकीन लाइ को सबबु खपे, हुनजी महिनत खपे। नबीअ जे लाइ कोशिश खपे थी, कोई केतिरी महिनत छो न करे, हिकिड़ी ज़िंदगी न खणी
20 लख ज़िंदगियूं मिलनि सां ऐं सॼो सिॼ में पियो हुजे, नबी थी न सघंदो जेसिताईं अलाह कंहिंखे नबी न करे। छो जो नबी कोशिश सां न थींदो आहे। नबी अलाह जी नेमत आहे, अलाह जी इनायत आहे जंहिं ते करे। ऐं ऐं हदीस मुबारक हिकिड़ी ज़बरदस्त जेको आहे इहा ई मां चवां पियो अॼु, त जीअं असांजो अदी रुख़साना आहे, अदी सुफ़िया ते असांजी हेल्प कंदियूं आहिनि, अदी रुख़साना ख़ासि तौर ते ग्रामर जूं पॉइंटियूं आहिनि, सम्झाणियूं आहिनि, सम्झाईंदी आहे। त अहिड़े नमूने सां असांजी कैनेडा वारे ग्रुप में, नॉर्थ अमेरिका वारे में अदी सरवत अब्बासी आहे, अलाह सी हुनखे वॾी ॼाण नेमत नसीब कई आहे। त हदीस मुबारक जो जॾहिं बि किथे कोट वग़ैरह जी ज़रूरत पवंदी आहे त अदी माशाल्लाह मूंखे बि सम्झायो आहे त कीअं कटिजे। उहा मुंहिंजी टीचर बि आहे, ईअं सम्झिजे। ऐं हिन में असांजी वॾी डिस्कशन थी हिन ते कल्ह, त नबीअ शहीद खे न चइजे या चइजे। ऐं नेठ असां इन ॻाल्हि ते एग्री थियासीं, माशाल्लाह हुन बि काफ़ी रिसर्च कई, चए था बिल्कुलु तव्हां सही था चओ, शहीद जिते लिखियो आहे चयो वियो आहे इहो मुनासिबु न आहे नबीअ लाइ। हदीस मुबारक हिन सुबुह मूंखे अदी मोकिली आहे, तॾहिं मां हिन हिते शामिलु कई आहे। ऐं अलाह से हुनखे हुनजो अजर नसीब कंदो वॾो। तव्हां ॾिसो कीअं क़ुर जा लफ़्ज़ बिल्कुलु ठणकी था अचनि हदीस मुबारक जे हिन में। ही हदीस मुबारक आहे त हिकिड़ो दफ़ो त प्रोफेट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम क्लाइम्ड ऑन द माउंट उहद, जबल उहद ते वञनि पिया। केरु गॾु हुयनि? अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, उमर ऐं उस्मान, ॿई इहो सभु गॾु हुआ हिननि सां। ठीकु। त माउंटेन शुक, हुन में थोरो माउंटेन खे माना हिकिड़ो जीअं न लुॾंदो आहे, ईअं थियो। अलाह जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल खे चयो त बी फर्म, न न लुॾ, न धुॾ, ओ उहद न धुॾ, फॉर ऑन यू, छो त तो ते देर आर नो मोर देन, छा आहिनि जिन तो ते आहिनि इनशा अल्लाह ताला जो मफ़हूम आहे फ़क़ति हिकिड़ो प्रॉफिट थो हले, नबी अलाह जो थो पियो घुमे तुंहिंजे मथां, ऐं हिकिड़ो सिद्दीक़ पियो थो घुमे तुंहिंजे मथां, उन्हनि जा पेर आहिनि, ऐं टियों 2 शहीदनि जा पेर आहिनि तुंहिंजे मथां। अलाह पाक जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा लफ़्ज़ हिन हदीस मुबारक में ॾिनल आहिनि, हिन रेफरेंस में थो कयां मां sunnah.com तां। हीअ बुखारी जी हदीस नंबर 3675। त इसबुत बी रुक उहद, ए जबल उहद, इनमा, छो त अलैक तोते, हाणे एग्ज़ैक्ट माना नथा कढूं, इनमा माना रुगो या कीअं नथा कढूं, पर मक़सदु था कढूं। अलैक तोते केरु आहे? हिकु नबीयुनि, पहिरियों पहिरियों नबी, सिद्दीकुन, ऐं तोते हिकिड़ो सिद्दीक भले, भई शहीदान, ऐं 2 शहीद आहिनि। आन जेको आहे ॿिनि लाइ थींदो आहे, ड्यूअल लाइ। हिते क्लियर कट आहे। ऐं क़ुर पाक जा लफ़्ज़ बि इहे आहिनि, नबी, सिद्दीक, शहीद, पोइ सालीन। ॾिसो सुभान अल्लाह। त हाणे ॿियो अचूं, इहा ॻाल्हि हिते पूरी थी। हाणे लफ़्ज़ ते त चओ अफ़ इन, जेको मां चयो त शुरू में जेको साईं वाहिद बख़्श साहिब पढ़ियो, तव्हां ॾिसो साईं पढ़ियो अफ़ इन। हाणे हीउ जेको आहे इहो हिनखे चवंदा आहिनि रस्म इंडो पाक, यानी फारसी रस्म आहे इहा जेको आहे, इहो हिनखे चइबो आहे मुसहफ़ुल हिंद, इन्हनि में ईअं लिखियलु हूंदो आहे अफ़ इन। इन जी जेका तलावत थींदी आहे उहा हफ़्स चइबो आहे, हिनखे आसिम चइजे, उन तरीक़े सां थींदी आहे। इन तलावत जा हिकिड़ा तक़रीबन 10 एक्चुअली तरीक़ा आहिनि अरबनि जा, मुख़्तलिफ़ अरबनि जे इलाइक़नि जा। उन मां 7 खे मक़बूल सम्झियो वियो आहे, 3 खे न, 7 खे। ऐं क़ुर पाक में जेके लफ़्ज़ आयल आहिनि उहे तक़रीबन उन्हनि 7 जे डायलेक्ट आहिनि न, उनजो तक़रीबन चवनि था मजमू आहिनि, अलाह आलम। पर पोइ उन्हनि सभिनी खे छा चए, क़ुर पाक अॻे डिफरेंट लहजो हर कंहिंजो हूंदो आहे न, पोइ डिफरेंट पढ़ंदा। हज़रत उस्मान गनी रज़ियल्लाहु ताला अन्हु सभिनी खे गॾाए करे हिकिड़ो ई उन में रखियो, त उनखे उहो चवंदा आहिनि रस्म उस्मानी। उस्मानी लिखत में जेको आहे उहा, उन में हीअं लिखिबो आहे, हिन में या अची वेंदी आहे। हाणे इहो किथे आहे? रस्म उस्मानी जा घणे क़दुरु जेके मुसफ़ हूंदा आहिनि, मुसफ़ चइबो आहे कॉपी ऑफ क़ुर खे, कॉपी ऑफ क़ुर, जेके असां जेके बि क़ुर ॾिसूं था न, इट्स अ कॉपी ऑफ क़ुर, हिनखे असां मुसफ़ चवंदा आहियूं। चवंदा क़ुर पाकी आहियूं, पर हक़ीक़त में हिनखे मुसफ़ चइबो। ठीकु आहे न। हाणे उन खां अलावा इहो आहे त जेकॾहिं किन में वरी मना बि शामिल थी वेंदी आहे। त बहरहाल जेको मुसफ़ मदीना आहे, या हुनखे पूरो नालो चइजे मुसफ़ मदीनतुल नबविया, ठीकु, उहो जेको आहे मुसफ़ अल मदनियत नबविया। अॼु हिनखे बि चेक कजो जेकॾहिं हीअ कंहिं हिसाब सां, छो जो हीअ वरी अल हिन में न ईंदो मुंहिंजे ख़्याल में, छो जो हू थी वेंदो, हीअ हिन जो मुदाफ़ थी वियो न, त थींदो मुसफ़ मदीनतुन नबविया थींदो मुंहिंजे ख़्याल में। हीअ अल मथां न अचे हिन में, इहो मां चेक कंदुसि।
या अदा इहो बिल्कुलु सही आहे। हिकिड़ो मौसूफ़ इज़ाफ़ी मुरकब आहे, हिकिड़ो तौसीफ़ी मुरकब आहे। सही बीहक आहे बिल्कुलु। सही सही आहे। हे बिहक सही आहे न दी? हा हा ठीकु आहे अदा, त ही सही आहे मुदाफ़ बिल्कुलु। मुदाफ़िल न आहे माना, माना ही तौसीफ़ मुरकबिन ॿई ठीकु आहे न? न न अदा, पहिरियों इज़ाफ़ी मुरकब आहे, हिकिड़ो मुज़ाफ़ आहे, ॿियो मुज़ाफ़ इलैहि आहे। जेको मुज़ाफ़ इलैहि आहे सो मौसूफ़ आहे, वरी उन खां पोइ अच्छा नदबी हिन आहे जी, जेको आहे न। हा ठीकु आहे माशा हा, ॿ हा कंस्ट्रक्शन आहिनि। महिरबानी महिरबानी दी। पहिरियों मुदाफ़िल आहे, पोइ वरी हीअ जेको आहे हिन मुदाफ़िल जी हीअ सिफ़त आहे हिन जी, ठीकु न? त हीअ हिन सां पूरो थो बीहे। महिरबानी अदी, थैंक यू, अलहमदिल्ला। सो हाणे हीअ ॻाल्हि असांजी ॻाल्हि आई। ॿियो लफ़्ज़ जेको असां मां चयो त इन में आयो आहे खुड़ी भर मोटणु न, खुड़ी भर फिरंदव छा, इन खे थोरो लफ़्ज़ सम्झूं। हाणे हीअ आहे, हीअ जेको आहे हीअ मां पहिरियों खणी हीअ पेर आहे, हिनखे चइबो क़दमुनि। हिनखे पेर चइबो, असां चवंदा आहियूं माना हिकु पेर, पर असां पेर ई चवंदा आहियूं, इन करे लिखियल ई पेर आहे। पर क़दमुनि जॾहिं हीअ ॿ दम तइन हूंदियूं आहिनि त इन जो मतिलबु हूंदो आहे हिकु, अंग्रेज़ी में चइबो आहे ठीकु आहे। अल क़दम हुजे त दी अल क़दमु थी वेंदो, पोइ दम ते ख़तमु थी वेंदी आहे। अल क़दमु त थींदो दी फुट, ऐं हीअ क़दमुनि आहे फुट, माना हिकिड़ो पेर। हाणे इन पेर में आहे इहो अक़बुन। हीअ छा आहे? अक़बुन माना इहा खुड़ी आहे, ज़ाहिरी ॻाल्हि आहे हिकु खुड़ी आहे अक़बुन। इनखे जेकॾहिं जमाओ कबो त थींदो खुड़ियूं। पोइ हाणे अलाए केतिरा माण्हू हुजनि हुननि जूं खुड़ियूं, ठीकु। इन करे इहो थियो अकाब। ऐं तव्हां हिकिड़ी ॻाल्हि ॾिसो हिते त क़ुर पाक में जेको आयो आहे उहो छा आयो आहे हिन सूरत में? अकाब कुम, अकाब प्लस कुम, ओ ही अथव अकाब। अकाब माना खुड़ियूं, कुम माना तव्हां जूं, तव्हांजे खुड़ियुनि ते, पंहिंजे खुड़ियुनि ते, ईअं चइबो को। हाणे ॿियो वरी क़ुर पाक में त अक़बे ई आयो आहे। हाणे अक़बे जेको थींदो पंहिंजे ॿिन्ही खुड़ियुनि ते, छो जो इहो ड्यूअल जो आहे। इंसान खे घणियूं खुड़ियूं आहिनि? हिकिड़े माण्हू खे ॿ खुड़ियूं त आहिनि न। माण्हू डुकंदो हिकिड़ी खुड़ी ते त कोन डुकंदो। क़ुर तॾहिं त क़ुर में तॾहिं त हेसि ताईं को माण्हू ग़लती साबित कोन करे सघियो कंहिं हिसाब सां। हाणे असांखे त नंढिड़ो ग्रामर थो अचे न, असां त आहियूं सफ़ा पहिरें दर्जे जा, अधी कॉलेज वारी आहे, की अञा प्रोफेसर आहिनि, की अञा मथे आहिनि। पर पोइ बि असां क़ुर जे ग्रामर खे सम्झण जी कोशिशि कंदा आहियूं। क़ुर पाक में हर शइ परफेक्ट आहे। अक़बे माना पंहिंजे ॿिन्ही खुड़ियुनि ते, इहो थियो इहो लफ़्ज़ जो क्लियरिफिकेशन। उन खां पोइ हीअ जेका आङरियूं आहिनि न, हिन पेर जे आङरियुनि खे छा चइबो आहे? असाबिउल क़दम, पेर जूं आङरियूं। आङरियुनि जो लफ़्ज़ हुन में बि आयो अथव सूरह बक़र में। पंहिंजे कननि में विझंदा आहिनि आङरियूं, वज़र अल मौत, ख़ौफ़ खां। असाबियम फी आज़ानिहिम, पंहिंजे कननि में विझंदा आहिनि आङरियूं। ॿियो हिकिड़ो ॿियो लफ़्ज़ आहे। हाणे हीअ तव्हां ॾिसो त हिनखे छा चइबो आहे? काबुन, माना इहो मुरो आहे। सिंधी में चवंदा आहियूं मुरो, ठीकु आहे। हाणे मुरो घणा थींदा आहिनि माण्हू खे? ॿ। हिकिड़े हिकिड़े पेर में त ॿ मुरा आहिनि न, ठीकु आहे। ऐं जॾहिं हिकिड़े पेर में जेको वुदू जी जॾहिं ॻाल्हि आई आहे त पोइ मुरनि खे धो जॾहिं ईंदो त उन में आयो आहे कैबैन। हीअ जेका सूरह अल माइदा में हिते आहे त अर्जुलकुम इलल कैबैन, माना पंहिंजे पेर खे धो केसि ताईं? मुरनि ताईं, ॿ मुरनि ताईं, पंहिंजे ॿिन्ही मुरनि ताईं। ऐं वरी इहो कैबैन बि डुअल आहे, ॿिन्ही, जीअं हे ॿिन्ही आहे न, ईअं कैबैन बि ॿिन्ही मुरनि। दादा दादा सॉरी, कै बहन न पढ़ंदासीं, काफ़ ते ज़बर आहे, का बहन ई पढ़ंदासीं। काबैन, काबैन, हा काबैन, हा बिल्कुलु अदी, काबैन, काफ़ ते ज़बर आहे, हीअ बिल्कुलु सही था चओ, काबैन। ऐं बा ते बि ज़बर आहे, काबैन, इन जो क्लियर हूंदो आहे। इहो जेको ड्यूअल आहे थींदो बैन। हले तव्हां ॾिसंदव इनशा ताला, अलाह इनशा उहो सम्झंदासीं। इहो इसम में जॾहिं ईंदासीं इहे शयूं बाक़ाइदा सम्झंदासीं। सिंगुलर प्लूरल ऐं सिंगुलर ड्यूअल ऐं प्लूरल इसम खे बाक़ाइदे इहो सम्झिबो, मुज़कर मुअनस या सिंगल ड्यूअल प्लूरल इनशा। उन खां पोइ हाणे आयत हिते ख़तमु थींदी 144। असांजा मुनू कलाक इन में थी वियो आहे 144 आयत में। सयजज़िल्लाहु शाकिरीन, ऐं सुतती हू बदिलो ॾींदो अलाह, या हू माना केरु? अलाह शाकिरनि खे। यानी हुते ॾिसो होॾे ग़मगिनी जी ॻाल्हि आई आहे, वरी पोइ शुक्र जी ॻाल्हि आई आहे। ॾिसो अलाह जे कलाम में हिकिड़ो रिदम आहे, तदबुर करणु खपे। त हिते ॿिया लफ़्ज़ अची सघनि पिया न। जेकॾहिं फिरंदो अलाह उनखे उहा सज़ा ॾींदो, पर अलाह पाक इहा सज़ा जे लाइ इहा ॻाल्हि न कई आहे। ॾिसो लफ़्ज़नि खे तदबुर करे सम्झण जी कोशिशि करिणो आहे। त अलाह पाक जो आहे न इनकरेज थो करे त फिरणो न आहे इस्लाम तां, या हटणो न आहे।
नबी हिदायत ॾिनी, पोइ जेकॾहिं नबी जेकॾहिं हिन दुनिया में न आहे त इन मतिलबु इहो थोरे आहे त पोइ असां पंहिंजी ॻाल्हियुनि जो हटी वञूं। पर पोइ अलाह पाक चए थो जेको न हटंदो हुन ते क़ाइमु रहंदो, आज़माइश थिए पोइ माना उहो शुकुर कई त पोइ सुतती स माना चइबो आहे सुतत ला। या त स असां किथे पढ़ियोसीं सयो कोलू न सुफ़हा स मां त उतो यादि कंदो आहियां वधीक कंहिंजी पंहिंजे जेतो यादि करे सही ऐं सुतती हू बदिलो ॾींदो। ॿियो हाणे हीउ जज़ा जेको हिकिड़ो लफ़्ज़ आहे न इन में हिकिड़ी वॾियूं ॻाल्हियूं अचनि थी पियूं, ॿ टे तमामु अहम आहिनि। अलाह साईं करे इनशा त पंहिंजे टाइम में पूरो कबो, पर हिनखे सम्झण जी ज़रूरत आहे। सयज ज़िल्ला सॉरी सयज ज़िल्लाहु शाकिरीन, अलाह बदिलो ॾींदो। हिते किन लिखियो आहे सवाबु ॾींदो, सम्झो। ही सजजी कथा ॾिसंदो न इंडो पाक में किथे हीअं लिखियो पियो हूंदो त हीअ या न हूंदी आहे, हीअ या हूंदी आहे, हिनखे बि या चइबो आहे ॻाल्हि साॻी आहे, पर हीअ या कहिड़ी आहे, या फारसी आहे हिनखे चइबो आहे। माना में को फ़र्क़ु कोन्हे को, ठीकु। लिखण जो तरीक़ो आहे हीअ छो इंडो पाक स्क्रिप्ट में ख़बर न छो लिखंदा आहिनि, अलाह आलम। बहरहाल ठीकु थियो। हाणे हलूं था 145 खां 48 ते। इन में ॿ ॻाल्हियूं तमामु अहम आहिनि। मौत अचिणो आहे इहा असां सभिनी खे हूअं ई ख़बर आहे, मौत जो वक़्तु मुक़ररु आहे इहा बि असां सभिनी खे ख़बर आहे, ठीकु आहे। पूरी दुनिया में हर माण्हू खे ख़बर आहे, मां सम्झां थो, यकीन करे न करे पर सभु ख़बर त वक़्तु ईंदो ज़रूरु। हिते ॾिसो त आयत चए थी वमा कान, ऐं न आहे मुमकिन, माना ब्रैकेट में आहे मुमकिन, वमा कान ले नफ़्सिन, कंहिं बि नफ़्स लाइ मुमकिन कान्हे अन तमूत त उहो मरी वञे, त उहो हुनजी फोतगी थी वञे, इला सवाइ छाजे, मगर, इला माना मगर, या मगर लिखिबो आहे या सवाइ लिखिबो आहे, ॿई लफ़्ज़ थी सघनि था पिया। बिइज़्निल्लाह आहे उहो हुकुम अलाह जे सां, हीअ ब्रैकेट लिखियल आहे न, हुकुम अलाह जे सां। माना कंहिं माण्हू जेकॾहिं को चाहे त अॼु मां मरणु चाहियां थो, मुंहिंजी ख़ुदकुशी नौज़ुबिल्लाह माना करणु त हराम आहे, पर फॉर एग्ज़ाम्पल हिकिड़ा माण्हू ख़ुदकुशी कनि था, उहो सम्झंदासीं मरूं था, पर जेकॾहिं लिखियल न हूंदो त मरंदो ई कोन, कॾहिं बि न। ख़ुदकुशी त हुअं ई हराम आहे, कजे ई न कंहिं बि सूरत में, मगर छो जो इहा मायूसी आहे, अलाह को मायूस थियणो न आहे। ला तक़नतू मिन रहमतिल्लाह, कॾहिं बि अलाह जे रहमत मां मायूस थियणो न आहे, बसि, मगर हुकुम अलाह जे सां, ठीकु थियो। बेइज़्निल्लाह सां सदाईं तव्हां ॿुधंदा हूंदव, बेइज़्निल्लाह बेइज़्निल्लाह। ऐं फोतगी थींदी आहे, असां जॾहिं वेंदा आहियूं न तॾनि ते अचा साईं अलाह जो इज़्न हो, अलाह जो हुकुम हो, ईअं चवंदा आहियूं। इज़्न माना हुकुम, किताबनि मुअज्जलन, ऐं लिखियल आहे, किताबनि माना लिखियल आहे, मुअज्जलन हिकु वक़्तु मुक़ररु। हाणे जेको किताबनि लिखियल आहे न, इन जो मां थोरो मां चयो अंग्रेज़ी में लफ़्ज़ ॾिसां कहिड़ो आहे, अंग्रेज़ी में मूंखे लफ़्ज़ नज़र आयो डिक्री, ऐं डिक्री जी माना मां सम्झां, हूअं लफ़्ज़ ॿुधल आहिनि, इहे जज डिक्री ॾींदा आहिनि, पर मां वरी मां चवंदो की ॾिसां त गूगल में न जो मतिलबु लिखियो पियो इन ऑफिशियल ऑर्डर, माना सरकारी हुकुम, सरकारी हुकुम इशूड बाय लीगल अथॉरिटी, कंहिं मोकिलियो हुजे, लीगल अथॉरिटी जंहिं कानूनी अथॉरिटी जेका आहे उनजो हुकुम आयल हुजे, उनखे चइबो आहे किताबनि लिखियल आहे। अलाह पाक चए थो इहो कानूनी अथॉरिटी अलाह खे आहे न, उनजो लिखियल आहे। मुअज्जलन हिकु वक़्तु मुक़ररु आहे हुनजो, हीउ हुनजो बाब आहे हुनजो, हीउ जेको आहे न रूट लेटर आहिनि, हमज़ा जीम लाम, बहरहाल हिनखे पोइ सम्झो कंहिं कंहिं फेल जे कहिड़े हुन में थो अचे पियो, अदी रुख़साना खे ख़बर आहे। असां इनशा ताला असां थोरा अॻिते हलंदासीं, पोइ अदी खां क्लास वठंदासीं असां ग्रामर ते इनशा ताला, चङी तरह हिनखे सिखबो बाक़ाइदे ग्रामर जे इन्हनि फेलनि खे। फ़िलहालु अॻिते था हलूं। हाणे हीअ विच वारो आयात आहे, माना 45 हले थी पई अञा, पर ख़तमु नथी थिए। ॾाढो सुहिणो हुनजो रिदम त ॾिसो केॾो आहे, ॾिसो मन मन व मन, जेको जेको, युरिद युरिद, ऐं सवाब दुनिया, हिते हिन में आहे वरी सवाब आख़िर, मथे अचे थो नूती ही मिना, हिते बि नूती ही मिना, सॼो हीअ लाइन साॻी हेठीं लाइन आहे सवाइ ओ हिन ॻाढ़नि जे, मथो चए थो सवाब दुनिया जो, हेठीं चए थी सवाब आख़िरत जो। चवनि छा था, या आयत में छा थी चवे, ऐं जेको घुरे थो या घुरंदो सवाब दुनिया जो, अलाह पाक फरमाए थो तंहिंखे असां ॾींदासूं उन मां, जेको दुनिया जो सवाबु घुरंदो हुनखे दुनिया जो सवाबु मिलंदो। नोट कयो लफ़्ज़ कहिड़ो आयो आहे, सवाबु। ऐं हिते वरी साॻियो, ऐं जेको घुरे थो या घुरंदो सवाबु आख़िरत जो, तंहिंखे ॾींदासूं हुन मां, सवाबु थियो, सवाबु लफ़्ज़ आहे। हाणे अलाह पाक आयत ख़तमु किथे कई आहे, सनज शाक, हुते आयो हुयो सयज शाकिरीन, सयज, उनखे ॾिनो वेंदो बदिलो।
हाणे हिते अलाह पाक चए थो ऐं सुत अथई असां न नहन लाया नहन हिन में अंदरि नहन आहे हुनखे शॉर्ट फॉर्म करे नून कयो वियो आहे नजज़ी नजज़िश शाकिरीन है शीन ते शद आहे इन करे हिनखे इदगाम थींदो स नजज़िश शाकिरीन ऐं असां बदिलो ॾींदासीं शाकिरनि खे शुक्र कंदड़नि खे ऐं हिते बि ॾिसो साॻे नमूने सां हीअ या फारसी आयल आहे ईंदी हुन में इंडो पाक वारे में हिकिड़ी ॻाल्हि हिते ॾिसजे ॾिसो तमामु अहम ॻाल्हि जेका मां ॿुधाइणु चाहियां पियो क़ुर पाक जे लफ़्ज़नि में तर्जुमे में कॾहिं सही तर्जुमो नथा कनि किन तर्जुमनि में जवाबु आयो आहे सवाबु छा लिखियलु आहे हिते असां सवाबु ॾींदासीं शाकिरनि खे सवाबु हुजे हा त पोइ सवाबु ई लिखिजे हा न हिते अलाह पाक सवाब जो लफ़्ज़ न आंदो आहे जज़ा आंदो आहे इहो लफ़्ज़ छा आहे जज़ा सवाबु जेको लफ़्ज़ी तर्जुमे जे हिसाब सां सही न आहे अलाह खे वधीक इल्मु आहे पर तव्हांखे मां हिते ॾेखारियां थो छो इहो कीअं आहे ॾिसो टे लफ़्ज़ आहिनि हिकिड़ा दीन जज़ा ऐं सवाब इन्हनि टिनि लफ़्ज़नि खे तव्हां हिते ॾिसूं पिया क़ुर पाक जे हवाले सां दीन चइबो फ़ैसिले खे यानी अंग्रेज़ी में चइबो जजमेंट कॾहिं फ़ैसिलो सम्झ में न ईंदो आहे अंग्रेज़ी जा लफ़्ज़ कॾहिं मदद कंदा आहिनि उन लफ़्ज़ खे सम्झण में जजमेंट द डे ऑफ जजमेंट यौमुद्दीन आहे न यौमुद्दीन मालिक यौमुद्दीन डे ऑफ जजमेंट ठीकु हुन खां पोइ लफ़्ज़ आयो आहे ॿियो हिकिड़ो क़ुर पाक में हीउ जेको असां हाणे ॾिठोसीं स नज ज़िल्लाहु शाकिरीन इन में छा आयो आहे जज़ा जज़ा माना बदिलो यानी बदिले खे चइबो रिटर्न अंग्रेज़ी में छा चइबो रिटर्न हाणे शाकिरनि खे रिटर्न मिलंदो ज़ाहिरी ॻाल्हि आहे सुठो ई मिलंदो अहसान वारनि खे बि सुठो बदिलो मिलंदो जीअं सूर रहमान में कहिड़ो आहे हल जज़ा उल अहसान इल्लल अहसान अहसान जो बदिलो छा आहे सवाइ अहसान जे सुभाणे ऐं पर जेकॾहिं असां हिते सवाबु चऊं त पोइ हिते ॾाढो ॾुखियो थी पवंदो न सवाबु सम्झणु हिते कीअं हिन आयत सूर अल अराफ़ जी आयत नंबर 40 पोइ कज़ालिक ऐं अहिड़ी तरह नजिल मुजरिमीन जज़ा ॾींदो आहे यानी बदिलो ॾींदो आहे न अलाह साईं मुजरिमनि खे गुनाहगारनि खे बदिलो चइबो या सवाबु चइबो अलाह मुजरिमनि खे सवाबु ॾींदो आहे छा इन करे नज़ी जेको आहे इन खे जज़ा खे सवाबु चवणु टेक्निकली ग़लति आहे हिते सवाबु चवंदासीं ठहकी ईंदो खणी ग़लति न आहे छो जो सवाबु ई त मिलंदो न बदिलो जॾहिं मिलंदो शाकिरीन खे छा मिलंदो सवाबु मिलंदो पर जॾहिं मुजरिमीन जी ॻाल्हि ईंदी उन्हनि खे बदिलो सवाबु त कोन हूंदो ऐं सज़ा अरबी लफ़्ज़ न आहे अकाब वग़ैरह कोई लफ़्ज़ अचनि था पिया क़ुर पाक में सज़ा जे लाइ ठीकु आहे न ऐं सज़ा न आहे सज़ा अरबी जो लफ़्ज़ न आहे फारसी जो लफ़्ज़ आहे असां चवंदा आहियूं न जज़ा ऐं सज़ा जज़ा अरबी जो लफ़्ज़ आहे सज़ा न आहे अच्छा हाणे सवाब ते ॾिसूं ॾिसो अलाह पाक फरमायो आहे सवाब दुनिया सवाब जेको हिन आयत में आयो आहे हिन में ई सवाब दुनिया ऐं सवाब आख़िर इहो रिवार्ड आहे इहो सवाबु आहे सवाब खे चइबो इनाम इन करे जज़ा खे सवाबु न चइबो छो जो मुजरिमनि खे इनाम न मिलंदो रिवार्ड न मिलंदो अलाह साईं असांखे इन खां बचाए अलाह खे असांखे कंहिं करे शाकिरनि मों करे हा अलाह साईं असांखे उन्हनि मों करे जेके दुनिया जो सवाबु मिलंदो ऐं दुनिया जो आख़िरत जो सवाबु मिलंदो जीअं असांजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तमामु सुहिणी बहितरीनु दुआ आहे कहिड़ी रबना आतिना हे असांजा रब असांखे ॾे फिर दुनिया पहिरियों दुनिया में छो जो दुनिया भली थी त आख़िरत भली थींदी हसन भलाई वल आख़िरत हसन आख़िरत में बि असांखे भलाई ॾे बाक़ी नाज़ाब नार असांखे त अज़ाब खां बचाए जनम जे ॿियो बाक़ी छा खपे इंसान खे ठीकु अॻिते हलूं था पिया जंग औद में 70 असाब शहीद थिया ॾाढो ॾुखियो वक़्तु हुयो जॾहिं असाब सगुरा मोटिया हुआ जंग खां पोइ त उते घर घर जेको आहे तक़रीबन एतिरा घणा त कोन हुया न मुस्लमान ॼण हीअ ग़मगीनी तमामु हद दर्जे जी ग़मगीनी ऐं ॿियो ॻाल्हि त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे घर में ख़ुदि ग़मगीनी हुई छो हमज़ा रज़ी अल्लाह चाचो हुयो ऐं चाचो कहिड़ो चाचो हुयो सुभान अल्लाह नेमाल अम बहितरीनु चाचो हुयो सप सलारो हुते माशा अल्लाह माना कंहिं ग्रुपनि जो माना हुते यानी ॻाल्हि इहा आहे त ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन खे जॾहिं इस्लाम न आंदो हुई उन वक़्तु बि प्रोटेक्ट कंदो हुयो जेके तंग कंदा ॿिया अबू जहल वारा ॿिया उन्हनि खे चवंदो ख़बरदार तव्हांखे पहिरीं मूं वटि लॻणो पवंदो तव्हां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे तंग था कयो ठीकु
हमज़ा रज़ी ताला अन्हु उन जी शहादत थी ऐं उहा बि अहिड़े नमूने थी जेको तमामु तकलीफ़ हुजे कंहिं बि माण्हू इंसान लाइ। हे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया ऐं संदन चाचो हुयो जेको हिंद आहे उनजो जेको आहे जिगर कढी उनखे खाधो आहे ज़ुल्म में। अलाह अकबर। हाणे इहे शहीद थिया। हाणे अलाह साईं उन्हनि खे दिलदारी ॾिसो कीअं थो ॾिए। ॾिसो तॾहिं त को वेंदो आहे कंहिं हर कंहिंजो पंहिंजो स्टाइल हूंदो आहे न सम्झाइण जो। अदा मुंहिंजे घर में बि ईअं थी ग़मगीनी मां अकेलो हुउसि ईअं थियो हुयो। अदा का ॻाल्हि न आहे तूं अलाह जे राह में शहीद थिया। हर को पंहिंजे पंहिंजे नमूने सां दिलदारी ॾींदो आहे। अलाह कीअं थो दिलदारी ॾिए ॾिसूं। अलाह चए थो पियो अई मिन नबीयन केतिरा ई हुया पैगंबरनि मां कातल विढ़िया काफ़रनि सां। पोइ अॻिते हले थी आयत हिते रुकबो मअहू उन्हनि सां गॾिजी माना उन्हनि सां हू उन्हनि सां माना गॾु रिबियून अलाह वारा कसीरुन माना उन्हनि सां गॾिजी विढ़िया अलाह वारा घणा ई अलाह वारा उन्हनि सां गॾिजी विढ़िया काफ़रनि सां। इन जो मतिलबु इहो थींदो फमा पोइ न की। हाणे अलाह हिन मिसाल जो मक़सदु छा आहे। फमा पोइ न की वहनु हिमत हारी उन्हनि न की हिमत हारी उन्हनि लिमा नई न सॉरी लिमा माना जंहिं ते या उन तकलीफ़ लाइ या जेका उन्हनि खे असाबहम पहुती उन्हनि खे पी सबिलिल्लाह अलाह जे वाट में माना जेको तव्हां जंग विड़ो था नबीअ जे नबीअ सां गॾु उहो अलाह जे राह में अलाह जे रास्ते लाइ। त पोइ हुननि खे जेका तकलीफ़ रसी त उन्हनि त हिमत कोन हारी। तव्हां छो था हिमत हारियो। सुभान अलाह। अलाह अकबर। ऐं वरी अलाह पाक फरमाए थो पियो त वमा दऊफू ऐं नकी हीणा थिया ज़ईफ़ ज़ईफ़ छा कजे ज़ईफ़ हा माना हीणो राशिद किन हले थो पियो ॿुधमि पियो ऐं नकी हीणा थिया ज़ऊफ़ व ॿारनि घोड़ा मस्तकानू ऐं नकी हा आजिज़ी हेठि कयूं या हेठि जो दॿिजी विया। डैनी में पखो कोन्हे नथो हलायां वञी करे हवा कुदरती हवा कुदरती आहे। यानी नकी हीणा थिया। यानी ॻाल्हि इहा आहे त उहे जॾहिं उन्हनि जे अलाह जे राह में का तकलीफ़ पुगी त उन्हनि हिमत बि न हारी। ॿी ॻाल्हि नकी नकी हीणा थिया कमज़ोर थिया ऐं नकी आजिज़ी कयूं त दॿिजी विया त हाणे भला असां कोन विढ़ंदासीं जंग अलाह पनाह ॾे ईअं न। इन करे अलाह पाक फरमाए थो पियो त हिकु अॻिते ईंदो रिबीयून जेको आहे चइबो आहे हिन जो सिंग्युलर आहे रिबी माना मुफ़रत रिबी। हाणे इहो चए थो पियो त किन किन तफ़सीरनि में ईअं लिखियलु आहे त फॉर एग्ज़ाम्पल अॼुकल्ह बि जेके हूंदा आहिनि हुनखे रबाए चइबो आहे। थी सघे थो ईअं हुजे त अलाह वारा माना रिबी यू न ईअं निकिरी सघे थो मतिलबु त फॉर एग्ज़ाम्पल असां चवंदा आहियूं न भई हे जेको आहे कोटली वारा सिंध वारा या लाहौरी या ईअं चवंदा आहियूं। असां इहो बि चवंदा आहियूं त मकी मदनी सुभान अलाह त माना रिलेशनशिप हूंदो आहे उन ॾे त हिकिड़ो हुजे अलाह वारो जीअं वलीउल्लाह चवंदा आहियूं असां अलाह वारो चवंदा आहियूं न अहिड़े नमूने सां रिबी ई जेको हुजे उहो अलाह वारो रिबी यू न पोइ अलाह वारा थी विया। थी सघे थो इहो ई लफ़्ज़ हुजे इब्रानी जो जेको क़ुर पाक में बि अची वियो आहे उन खां पोइ राबाए बि उतां ई निकितो हुजे छो जो अलाह वारा हूंदा आहिनि रबाए जेको यहूदीन जो मथे मथे जेको हूंदो आहे को आलिम वग़ैरह हूंदो आहे या हुननि जो कोई जीअं मस्जिद में या असांजे मथे आलिम हूंदा आहिनि इमाम हूंदा आहिनि हुननि खे रबाए चइबो आहे। उहो थी सघे थो उहो अलाह वारो उहो बि तव्हां निकितल हुजे अलाह आलम। हाणे ॻाल्हि इहा आहे त मां जेको नकी 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 ॾिसो था इहो मां हिनखे नाफ़िया चइबो आहे जंहिंमें हुकुम न हुजे न कर जो न उहा नाफ़िया थींदी। जंहिंमें हुकुम हुजे न कर जो उहा थींदी नाहिया। पर हीअ छा आहे मां नाफ़िया हिनखे बि अञा सम्झंदासीं। वल्लाह युहिब्बु साबिरीन अलाह मोहबत कंदो आहे साबिरनि सां। ईअं न आहे त वल्लाह ला युहिब अलाह युहिब ऐं अलाह मोहबत कंदो आहे साबिरनि सां। ऐं किन तर्जुमो कयो आहे अलाह दोस्त रखंदो आहे किन तर्जुमो कयो अलाह पसंदि करे थो पियो त भई ठीकु आहे हूंदा अलाह बहितर थो ॼाणे पर मुंहिंजे हिसाब सां बहितरीनु तर्जुमो कहिड़ो आहे अलाह मोहबत कंदो आहे। जेको लफ़्ज़ क़ुर पाक में अलाह आंदो आहे असांखे उहो ई आणो आहे। मां इहो थो सम्झां अलाह आलम। हाणे ॿ आयतूं आहिनि बाक़ी असांजूं वमा कान कौलहुम इल्ला अन कालू ऐं उन्हनि जो चवणु छा हुयो उहे जेके अलाह वारा आया उन्हनि जो चवणु छा हुयो भले उन्हनि खे जेकॾहिं का तकलीफ़ पुॻे त चवंदा छा चवनि पिया त न हुयो चवणु उन्हनि जो संदन मगर इहो त उन्हनि जो असांजा पालनहार बख़्श कर असांखे हाणे इहा दुआ शुरू थी वई हिते रबना असांजा पालनहार इग़फिर लना बख़्श असांखे
ज़ुनूबना असांजा गुनाह ऐं असांजे ज़्यादती खे माना जेको आहे बख़्श कर असांखे असांजा गुनाह ऐं असांजी इसराफ़ खे माना इसराफ़ चइबो आहे माना बेजा हिलत खे जेका हद खां लंघी वञे या ज़्यादती काई बि हा फी अमरिना कंहिंमें इसराफ़ थी वञे असांजे कमनि में कोई बि कमु कयूं था पिया उन में जेको असांजी ग़लती थी सघंदी न कंहिं बि कम में ठीकु आहे उहा सबित अक़दामना ऐं साबित रख असांजा क़दम यानी साबित रख माना ॼमाए रख अक़दामना असांजा क़दम वंसुरना ऐं मदद कर असांजी अलल क़ौमिल काफ़िर असांजी क़ौम ते काफ़िरनि जी माना काफ़िर क़ौम ते हिकिड़ी ॿी ॻाल्हि वंसुरना हाणे तव्हां ॾिसो तर्जुमनि में आयो अथव तव्हां भले वञी ॾिसी छॾियो हिते आयो हूंदो तव्हांखे कंहिं तर्जुमो कयो आहे टोलीअ ते छा फतह ॾे असांखे फतह ॾे अलल क़ौमिल काफ़िरीन फतह लफ़्ज़ ग़लति आहे फतह लाइ अलॻि लफ़्ज़ आहे क़ुर पाक में तफ़सीर में तव्हां खणी त फतह चई वञो दुआ माण्हू घुरे थो पियो अलाह आलम क़ुर जो लफ़्ज़ आहे वंसुरना इहो नुसरत मां निकितल आहे नुसरत माना मदद इहा मदद आहे हिते बि मां नाफ़ी आयो अथव ठीकु आहे हाणे ॻाल्हि इहा आहे त मदद थींदी हिते मदद कर असांजी काफ़िर क़ौम ते जॾहिं अलाह जी मदद थी त पोइ माण्हू खटंदो या हाराईंदो आख़िरी आयत त हलूं इनशा ताला सॉरी हिन में थींदो फ़ाताहमुल्लाह पोइ ॾिनो अलाह उन्हनि खे जॾहिं अलाह कुझु हुननि जो चवणु इहो हो अलाह जे राह में सब्र बि कनि पिया ऐं पोइ अलाह जे राह में जॾहिं इहो ई चवनि पिया त अलाह साईं तूं असांजी मदद कर दुआ घुरनि पिया त पोइ छा पोइ ॾिनो अलाह नतीजो छा थियो अलाह ॾिनो उन्हनि खे फ़ाताहुमुल्लाह अलाह उन्हनि खे ॾिनो छा सवाब दुनिया जो सवाब व सवाबिल आख़िरत ऐं आख़िरत जो सवाब क़ुर चए थो हुस्न चङो पहिरीं ॻाल्हि चङे जी आई सवाबिल आख़िर हर क़ुर जे हर लफ़्ज़ में हिकमत आहे सवाबिल आख़िरत हुस्न न आयो आहे पहिरियों सवाब दुनिया आयो आहे अलाह पाक हुननि खे सवाब छाजो ॾिनो दुनिया जो पोइ ॾिनई हुस्न सवाबिल आख़िर ऐं चङो छो जो आख़िरत जो सवाब अञा वधीक चङो आहे न हुई अलाह पाक आख़िरत जे सवाब खे हुस्न चइबो आहे ऐं चङो असां आया त पढ़ी आयासीं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जेका दुआ आहे रबना आतिना फिद दुनिया हसन व फिल आख़िरत हसन अल्लाह अकबर दुनिया बि भली आख़िरत बि भली पोइ वल्लाह युहिब्बुल मुहसिनीन ऐं अलाह मोहबत कंदो आहे एहसान कंदड़नि खे एहसान कंदड़ केरु हूंदा आहिनि जेके अलाह खां हीअ ख़ासियतूं कंहिंजियूं आहिनि इहे सभु अलाह जे एहसान कंदड़नि जो आहियूं न जेके चङाइयूं कनि पोइ अलाह ते ई भरोसो कनि माण्हुनि सां चङाइयूं कनि पोइ ख़ता थी वञे त ॿी ॻाल्हि आहे माफ़ी घुरे न त एहसान माण्हुनि ते जताइनि पोइ इहो एहसान कोन्ह थियो न अलाह साईं माफ़ी ॾिए असांखे अलाह साईं उन्हनि मां रखे जेके अलाह पाक छा ॾींदो सवाब दुनिया ऐं छा ॾींदो चङो आख़िरत जो सवाब हुस्न सवाबिल आख़िर आमीन या रब्बुल आलमीन ऐं अलाह पाक हिते आयत जेका ख़तमु थिए थी पई ऐं अलाह मोहबत कंदो आहे एहसान कंदड़नि खे ऐं अलाह साईं असांखे कर उन्हनि मुंहिंजा जेके एहसान कंदा आहिनि एहसान कनि पर माण्हुनि ते एहसान जताइनि न अंदरि ई अंदरि हुजे उहो ख़ुदा वास्ते हुजे उहो असां ॾाढा कमज़ोर आहियूं हिन में अलाह साईं असांखे माफ़ु कंदो ऐं हिकिड़ी ॿी ॻाल्हि इहा आहे त हिते तर्जुमनि घणनि कयो आहे अगेन अलाह दोस्त रखंदो आहे एहसान कंदड़नि खे वल्लाहु आलम पर मां चवंदुसि जेको लफ़्ज़ आहे क़ुर पाक में हुनजो तर्जुमो उहो ई कजे इनशा ताला इसे तव्हां सभु पंहिंजो सेशन ख़तमु था कयूं पिया सिर्फ़ु ॿ ॻाल्हियूं हिकिड़ी ॿियूं हिते असां अॻे ॾिठोसीं बे हबलिल्लाह बा हर्फ़ जर हबल हुयो इसम मजरूर थी वियो हर्फ़ जर जे करे वरी हिते मुदाफ़ हो हेॾो थी वियो मुदाफ़िल अलाह इनखे असां चयोसीं बे हबल जारुन मजरूर हिन खे असां चयोसीं हबलिल्लाह खे मुदाफ़िल जॾहिं बि जो इहो आहे जी ईंदो आहे न अलाह जी रसी मुदाफ़िल थी वियो आहे हिते जेका आयत में हिकिड़ी में ॾिठोसीं आयो बेज़न लाहे हिन में साॻी पैटर्न अथव ॾिसो हर्फ़ जर इसम मजरूर व मुदाफ़ हेॾो मुदाफ़िल आहे हीउ छा थी वियो जारुन मजरूर हेॾो मुदाफ़िल आहे ठीकु थियो ही पैटर्न ॾिसो न तव्हां ही पैटर्न ही अलॻि अलॻि आहिनि ही पैटर्न ही जेको ही पैटर्न हाणे ठही वियो आख़िर में जेको गॾाए चयोसीं इहो हिन शेप में आहे ही वरी हिन शेप में आहे उहो ही टुकड़ो ॾिसो त ही ॻाढ़ो टुकड़ो हीअं अहिड़े नमूने सां फी सबीलिल्लाह आहे साॻी शइ हीअं थींदो हिन में हे थींदो हिन में
अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाह पाक खां दुआ आहे त अल्लाह पाक असां क़ुर पाक खे सही तरीक़े सां पढ़णु सम्झणु सिखण में असांजी मदद फरमाए ऐं हुनजी हिदायतुनि ते अमल करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। ऐं जेकॾहिं सिखण ऐं सिखाइण में ग़लती थिए त अल्लाह पाक वजह सां माफ़ फरमाए। ओवर टू यू साईं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। जज़ाकल्लाह, ॾाढा महिरबानी।